रमज़ान शरीफ़ में गुनाह करण वारो सैयदतना उम्मे हानी रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे त मकी मदनी सरकार ॿिन्ही जहाननि जे मालिक मुख़्तार सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त मुंहिंजी उम्मत ज़लील ऐं ख़्वार न थींदी जेसिताईं उहा रमज़ान महीने जे हक़नि खे अदा कंदी रहंदी। अर्ज़ु कयो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रमज़ान जे हक़नि खे ज़ाया करण में उन्हनि जो ज़लील ऐं ख़्वार थियणु छा आहे? फ़रमायूं हिन महीने में उन्हनि जो हराम कमनि जो करणु। पोइ फ़रमायूं जंहिं हिन महीने में ज़िना कई या शराब पीतो त अॻिले रमज़ान ताईं अल्लाह अज़्ज़ व जल ऐं जेतिरा आसमानी फ़रिश्ता आहिनि सभई उन ते लानत कंदा आहिनि। बसि जेकॾहिं हीउ शख़्स ईंदड़ रमज़ान महीने खे हासिलु करण खां पहिरियां ई मरी वियो त उन वटि काई अहिड़ी नेकी न हूंदी जेका उनखे जहन्नुम जी बाहि खां बचाए सघे। बसि तव्हां रमज़ान जे महीने जे मामले में डिॼो ऐं अल्लाह जो ख़ौफ़ रखो, छो त जहिड़ी तरह हिन महीने में ॿियनि महीननि जे मुक़ाबले में नेकियूं वधायूं वेंदियूं आहिनि, अहिड़ी तरह गुनाहनि जो बि मामिलो आहे त गुनाह बि तमामु सख़्तु गुनाह हूंदा आहिनि। अल्लाह साईं असां सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे रमज़ान शरीफ़ जो मस्जिदनि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।